मौलवी शहज़ाद जमील जा बयान ॿुधण जे लाइ मौलवी शहज़ाद जमील जो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कंदा। जिंदगी में इंसान बदलबो आहे या वक्त? इंसान बदलबो आहे, वक्त न बदलबो। वक्त तो वो ही आहे, 12 कलाक ॾींहं जो, 12 कलाक रात जो, रात वो या ॾींहुं वो ही आहे। वक्त तो कोन बदले। छा के जेको चए थो वक्त बदलबो आहे त मूंखे ॿुधाए, छा कॾहिं ॾींहं में 15 कलाक थिया आहिनि? छा कॾहिं 24 कलाक ॾींहं राति 23 कलाक थिया आहिनि? मिंट में 60 सेकंड होला, छा 30 सेकंड थिया आहिनि? कलाक में मिंट 60 हूंदा आहिनि, 40 मिंट थिया आहिनि। वक्त उहो ई आहे, ये दुनिया भी उहा ई आहे, पर इंसान बदलबो आहे, इंसानी तकदीर बदलबी आहे। ऐं हज़रत उमर पहिरियों काफ़िर हुयो, वरी मुस्लमान थियो, बदलिजी वियो। ऐं हज़रत अबू बकर पहिरियों मुस्लमान कोन हो, काफ़िर हुयो, वरी मुस्लमान थी वियो। ऐं हज़रत अबू बकर सभ खां पहिरियां मुस्लमान, सभ खां पहिरियां अफ़ज़ल साहब, सभ खां पहिरियां मुस्लमान थियो। जॾहिं जंग में विया, हिन जो पुटु काफ़िर हो, अब्दुर्रहमान बिन अबी बकर, जॾहिं उहो मुस्लमान थियो, हिवाज़ साहब हज़रत अबू बकर जंहिंजे सॼे खानदान मां ईमान लाथसि, पीउ ज़ाल बच्चा सभिनी ईमान लाथसि। जॾहिं हज़रत अब्दुर्रहमान अबी बकर उन जो पुटु मुस्लमान थियो त पंहिंजे पीउ खे चवणु लॻो, अब्बा जंग में तूं मुंहिंजी तलवार जे हेठां अची वई, पर मां तोखे पीउ सम्झी छॾे पियो। ऐं हज़रत अबू बकर चयो, पुट अल्लाह जो कसम, जेकॾहिं तूं मुंहिंजी तलवार जे हेठां अची आ त मां तुंहिंजो सर लाहे छॾियां, छो त तूं उन वक़्तु मुंहिंजे नबी जो दुश्मन थी आहे।